रहीम। हाँ असां पढ़ंदासीं बायोटिक फैक्टर ऑफ एनवायरनमेंट, माहौल जा जानदार जुज़ा। माहौल जा जानदार जुज़ा जेके आहिनि, माहौल जा जानदार जुज़ा बायोटिक फैक्टर ऑफ एनवायरनमेंट कहिड़ा आहिनि, उनखे असां टिनि हिसनि में विरहाईंदासीं। पहिरियां आहिनि प्रोड्यूसर, माना पैदा कंदड़, पाण ठाहींदड़, पैदावार कंदड़ या पैदा कंदड़, ठीकु आहे। ॿिया आहिनि कंज्यूमर, माना वापराईंदड़, वापराईंदड़ ही छा कंदा, पंहिंजो खाधो पाण ठाहींदा। टियां जेके आहिनि वरी डीकम्पोज़र, टोड़ फोड़ कंदड़, ठीकु आहे। ही छा कंदा, मथियनि ॿिन्ही खे टोड़ फोड़ करे खाईंदा, टोड़ फोड़ कंदड़। ही घणा थी विया, टे वॾा जेका हिसा आहिनि कंहिंजा माहौल जे जानदार जुज़नि जा। हाणे पहिरियों जेको आहिनि प्रोड्यूसर यानी पैदा कंदड़, इहे जेके हूंदा आहिनि पंहिंजो खाधो पाण पैदा कंदड़। मेक देयर ओन फूड, मेक देयर ओन फूड, पंहिंजो खाधो पाण ठाहींदा। अमल कहिड़े जे तरीक़े सां, बाय फोटोसिंथेसिस मेजर आहे। अहम तरीक़ो आहे अथनि फोटोसिंथेसिस, हिन तरीक़े सां पंहिंजो खाधो पाण ठाहींदा। पर कुझु कीमोसिंथेटिक बि अथव जेके केमिकल सां पंहिंजो खाधो पाण ठाहींदा। इन जे करे ही ॿ तरीक़ा अथनि हिन जे पंहिंजे खाधे पाण ठाहिण जा। हिकिड़ो तरीक़ो अथनि फोटोसिंथेसिस यानी रोशनाई तरकीब वारे अमल सां पंहिंजो खाधो पाण ठाहींदा। ॿियो तरीक़ो अथनि वरी कीमोसिंथेटिक यानी केमिकल ख़ासि इस्तेमालु करे पंहिंजो खाधो पाण ठाहींदा। इहे ॿ तरीक़ा अथनि। हिन जो एग्ज़ाम्पल मिसाल कहिड़ा जानदार आहिनि, मेजर अलजी आहे पंहिंजो अलजी। ॿियो प्लांट्स यानी ॿूटा आहिनि, पंहिंजो खाधो पाण ठाहींदा। कुझु बैक्टीरिया भी आहिनि, सम बैक्टीरिया जेके आहिनि उहे कीमोसिंथेटिक जे ज़रिए ऐं फोटोसिंथेसिस जे ज़रिए, हिन ॿ तरीक़ा आहिनि। बाक़ी हे जेके आहिनि ॿई, इहे फोटोसिंथेसिस जे ज़रिए फोटोसिंथेसिस कंदा आहिनि, रोशनाई तरकीब वारो अमल करे पंहिंजो खाधो पाण ठाहींदा। बैक्टीरिया जेकी आहे न उहा फोटोसिंथेसिस बि कंदी आहे। कुझु बैक्टीरिया अहिड़ियूं आहिनि जेके फोटोसिंथेसिस कंदियूं आहिनि, जीअं सियानो बैक्टीरिया, ऐं कुझु वरी कीमोसिंथेटिक माना केमिकल इस्तेमालु करे पंहिंजो खाधो पाण ठाहींदियूं आहिनि, कंहिं बि जानदार ते भाड़ींदियूं न आहिनि, ठीकु आहे। माना जेका अलजी ऐं प्लांट्स जेके आहिनि इहे फोटोसिंथेसिस कंदा आहिनि। बैक्टीरिया फोटोसिंथेसिस बि कंदी आहे, कीमोसिंथेटिक सिंथेसिस बि कंदी आहे। इहे ॿई मिसाल आहिनि प्रोड्यूसर जा। ॿियो नंबर आहे कंज़्यूमर। कंज़्यूमर अहिड़ा जानदार जेके जानदारनि ते भाड़िनि। हे छा कंदा आहिनि, ईट अदर ऑर्गेनिज़म्स, ॿियनि जानदारनि खे खाईंदा आहिनि, पंहिंजो खाधो पाण ठाहींदा। डिपेंड कंदा आहिनि, ॿियनि ते भाड़ींदड़ आहिनि, खाधे जे हिसाब सां ॿियनि जानदारनि ते भाड़ींदा आहिनि। इन जे करे असां हिनखे जेको आहे कंज़्यूमर चवंदा आहियूं। हिन जा टे क़िस्म आहिनि मेजर। कंज़्यूमर माना पहिरें दर्जे वारा, सेकेंडरी कंज़्यूमर ॿिए दर्जे वारा, टर्शरी कंज़्यूमर टे दर्जे वारा, ठीकु आहे। हे टे आहिनि कंहिंजा कंज़्यूमरनि जा। कंज़्यूमर कहिड़ा, खाधे जे हिसाब सां ॿियनि जानदारनि ते भाड़ींदा आहिनि, ॿियनि जानदारनि खे खाईंदा आहिनि, कंज़्यूमर चवंदा आहियूं। हाणे प्राइमरी कंज़्यूमर अहिड़ा आहिनि जेके डायरेक्ट छा खे खाइनि, हर्बीवोर्स हूंदा आहिनि, गाह खोर हूंदा आहिनि, गाह खे खाईंदा आहिनि यानी ॿूटनि खे खाईंदा आहिनि। ही छा खे खाईंदा, ईट द ग्रास आहिनि, या ही छा कंदा आहिनि, ही वरी ॿूटनि खे या प्लांट्स खे, ही गाह खे खाईंदा आहिनि या प्लांट्स खे खाईंदा आहिनि, ठीकु आहे। जीअं एग्ज़ाम्पल छा आहे, तिॾ, क्रिकेट, ठीकु आहे। तिॾ जेका आहे गाह खाईंदी आहे। हाणे ॿिया वरी आहिनि सेकेंडरी, इहे खाईंदा वरी कंहिंखे प्राइमरी खे, ईट प्राइमरी,
प्राइमरी दर्जे वारनि खे खाईंदा आहिनि, ठीकु आहे, उन्हनि खे माना हे जानवरनि खे खाईंदा आहिनि। जीअं तिॾ खे, हाणे तिॾ खे केरु खाईंदो, तिॾ खे खाए थी जीअं स्पैरो झिरकी, त झिरकी छा थी वई, ॿिए दर्जे वारी थी वई, छो त इहा छाखे खाए थी, तिॾ खे, ठीकु आहे। टियां टर्शियरी जेके आहिनि उहे वरी हिन खे खाईंदा आहिनि, सेकेंडरी खे, ईट सेकेंडरी एंड प्राइमरी सभिनी खे खाईंदा, ठीकु आहे। प्राइमरी सेकेंडरी खे, सेकेंडरी कंज़्यूमरनि खे हे छा कंदा, खाईंदा। हाणे मिसाल आहे बाज़, ठीकु आहे। हाणे बाज़ कंहिंखे खाईंदो, बाज़ वरी झिरकी खे खाईंदो, ठीकु आहे, बाज़ झिरकी। प्राइमरी दर्जे